अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार माया गजाला अबड़ो सबक खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठि अॼु क़ौमी सलामती कमेटी जो इजलास थींदो। वफ़ाक़ी वज़ीर आर्मी चीफ जनक जावेद बाजवा ऐं DGISI समेत टिनी हथियारबंद फ़ौज जा सरबराह शिरकत कंदा। इजलास दौरान मुल्क के दाख़िली ऐं ख़ारजी सलामती के मामलनि ते गौर वीचार थींदो। अॻूणे सफ़ीर असद मजीद ख़ान खे भी तलब कयो वियो। ज़रियनि जो चवणु आहे त असद मजीद ख़ान मुबैना साज़िश वारे मामले ते हक़ीक़तुनि बाबति कमेटी खे आगाही ॾींदो। वफ़ाक़ी काबीना में वाद, 3 वज़ीर ऐं 1 मुमलकती वज़ीर अॼु हलफ़ खणंदा। वज़ीरनि में जावेद लतीफ़, आगा हसन ऐं हाशिम नौतिज़ई शामिल। चौधरी शुजात हुसैन जो पुटु सालिक चौधरी वफ़ाक़ी वज़ीर जो हलफ़ खणंदो। पाकिस्तान तरफ़ां भारत में मुसलमाननि जी मिल्कियतुनि खे नुक़सान पहुचाइण ते ॻणती ज़ाहिर। आलमी बिरादरी खां भारत में वधंदड़ इस्लामोफोबिया ख़िलाफ़ फ़ौरी तौर नोटिस वठण जो मुतालबो। वॾे खाते जो तर्जुमान चवे थो रमज़ान जे भलारे महीने में मुसलमाननि ते तशद्दुद वधी वियो आहे। भारत में रहंदड़ मुसलमाननि सां इज़त वारो वर्ताव कयो वञे। रुपए जे मुल्ह में लाॻीतो चौथे ॾींहुं बि घटिताई। डॉलर वधीक महांगो। इंटरबैंक में डॉलर 53 पैसा महांगो, 187 रुपया 50 पैसनि जो थी वियो। सिंध सरकार फरीदाबाद लॻ पेश आयल बाहि वारे वाक़े में फ़ौत थियल 8 ॼणनि जे वारसनि खे 5-5 लख ऐं 3 ज़ख़्मियुनि खे 2-2 लख जा चेक हवाले करे छॾिया। MPA फयाज़ बुट ऐं MNA इरफान लगारी मुतासिरनि खे चेक ॾिना। वॾे वज़ीर जी हिदायतुनि बाद घरू सेक्रेटरी सईद मंगणे जे जांच शुरू करे छॾी। ॻोठ पहुची मुतासिरनि जा बयान कलमबंद कया विया। फरीदाबाद पुलिस पारां बाहि वारो वाक़ियो इतफ़ाक़ी करार। अदालत में पेश कयल रिपोर्ट मूजिबि दुखंदड़ दूंहें मां तेज़ हवा सबबि बाहि जी चिणगुनि मां अशरफ चांडियो जे घर खे बाहि लॻी, जेका सॼे ॻोठ खे वकोड़े वई। सियासी समाजी धुरियुनि पारां ॻोठाणनि सां ताज़ियत जो सिलसिलो जारी। मुतासिरनि जो चवणु आहे त इंसानी जान जी 5 लख का क़ीमत नाहे। हुकूमत ॻोठाणनि खे मुकमल तौर बहाल करे। ऐं दाद लगारी मां मुबैना तौर अगवा थियल 8 क्लासी शागिर्दियाणी सियालकोट मां बाज़ियाब। सादिया लगारी खे हफ़्तो अॻु ॾहरकी मां अगवा कयो वियो हो।